जो लोगों को जबरन लापता करें, मैं जबरन लापता करी हूँ। ऐसे दस्तूर को जो बलूचिस्तान के वसाइल पर डाका डाला जा रहा है वो मैं कर रही हूँ। मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। ये मुल्क जब एक दफा टूटा था मेरी वजह से टूटा था। हादी अली चट्ठा ईमान मज़ारी जी जेका गिरफ़्तारी थी आहे, इहा गिरफ़्तारी ईअं सम्झो हिकिड़ी जेका इदारनि जे लाइ तमामु हिकिड़ी उॾही जी जेका जजमेंट साबित थी आहे, जंहिंजे करे हिननि जो मयार जेको डेवलप न थियण जे बजाए मयार डठो आहे हिन इदारनि जो। उनजे करे 26-27 आइनी तरमीम जी जेका बाज़ाब्ता वकील बरादरी ऐं पॉलिटिकल जेके बि धुरियूं आहिनि उहे मुखालिफ़ कंदियूं रहियूं आहिनि। पर अॼु जेका उहा जजमेंट आहे या हादी अली चट्ठा ईमान मज़ारी जेका ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहे, ह्यूमन डिफेंडर आहे, उनजे ख़िलाफ़ जेके 16-10 साल जूं जेके आहिनि सज़ाऊं ॾेई करे हे कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहिनि। असां त हमेशह जेका आहे जेका कॉन्स्टिट्यूशन जी हुकुमरानी कई आहे ऐं ही इदारा जेके आहिनि उहे चवंदा इहो कॉन्स्टिट्यूशन तव्हां फॉलो करियो, पर इन ते पाबंद असां न आहियूं जो असां फॉलो करियूं। जेकॾहिं ईअं रहियो पोइ आम माण्हू कतई हिन कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो न कंदो। ऑलरेडी जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन ऐं इदारनि तां अदालतनि तां आम माण्हू जो जेको आहे उन्हनि जो एतमाद ख़तमु थींदो पियो वञे। तो समूरी दुनिया के अंदर रियासतों इज़हार की आज़ादी का सवा हली न सघंदियूं आहिनि। जॾहिं बि जन मुल्कन में इज़हार की आज़ादी ते बंदिश विधी वई आहे त उन्हनि रियासतुनि जा वजूद लुॾी वेंदा आहिनि। हिन वक़्त बि हिन रियासत के अंदर इज़हार की आज़ादी ते बंदिश विझण जे लाइ ही पीका एक्ट लागू कयो वियो आहे त माण्हू ॻाल्हाइनि न, माण्हू पंहिंजा मसला बयान न कनि, माण्हू पंहिंजा अंज दर्द ऐं पंहिंजूं तकलीफ़ूं मीडिया खे न ॿुधाइनि। ऐं जेकॾहिं तव्हां हिन क़िस्म जूं हरकतूं कंदव ऐं उन जो अवाम जो जेको वॾे में वॾो आवाज़ आहे, जेको आवाज़ मीडिया जे ज़रिए सॼी दुनिया ताईं पहुचे थो ऐं उन मीडिया जे माण्हुनि खे तव्हां सज़ाऊं ॾींदव, उन मीडिया जे माण्हुनि खे तव्हां तकलीफ़ूं ॾींदव त पोइ तव्हांजी हीअ रियासत जंहिं हिकु मुख थंभ ते बीठल आहे, जन थंभनि ते बीठल आहे, उन्हनि थंभनि में मीडिया जो थंभ बि अहम आहे। जेकॾहिं तव्हां हिन रियासत जे हेठां हिकु अहम थंभ कढी छॾींदव त तव्हांजी रियासत किथे बीहंदी। तंहिंजे करे असांजी इहा गुज़ारिश आहे, असांजो इहो मुतालबो आहे पीका एक्ट जेको लागू कयो वियो आहे, जेको सहाफ़ियुनि जे मथां हिकु वॾी कदगन आहे, हू पंहिंजूं प्रोफेशनल ज़िम्मेवारियूं न निभाए सघंदा त आउं सम्झां थो त इहो ख़ुदि रियासत जे लाइ वॾी नुक़सानकार ॻाल्हि आहे। सज़ा इहा कल्ह जो ॾींहुं ईमान मज़ारी हुनखे जे घर वारे खे इंतिहाई ज़ुल्म आहे, आवाज़ बुलंद करण ते ज़ुल्म आहे। अहिड़ा साॻी रिवायत 70 में बि भुटे विधी DPR जे थ्रू, जेको बि आवाज़ उथारींदो हो उनखे जेको गिरफ़्तार कराईंदा हुआ ऐं उन ते का बि बेल कोन थींदी हुई। हीअ साॻी रिवायत खे बरक़रार रखंदा था अचनि ऐं हिननि जी इहा भुल आहे त माण्हू जो आवाज़ बंदि करे असां पंहिंजी सघ ज़ाहिर कंदासीं, पर ईअं कोन थींदो। माण्हूअ जो आवाज़ जेतिरो ई दॿाईंदा ओतिरो मथे उभरंदो। असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत था करियूं त हिकिड़े ॾींहुं गिरफ़्तार थिया आहिनि, ॿिए ॾींहुं उन्हनि खे सज़ा आई आहे। हिते सालनि ताईं माण्हू हलनि था, उते को फ़ैसिलो कोन थींदो आहे। असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत था करियूं। पीका एक्ट आणे करे ईमान मज़ारी, हादी चट्ठा, इंसानी हक़नि जा वकील बि आहिनि, कारकुन बि आहिनि, उन्हनि खे जेका कारे कानून तहत सज़ा ॾिनी वई आहे उहा न फ़क़ति इंसानी हक़नि जे कारकुननि खे पर वकीलनि खे, पाकिस्तान जे सभिनी तरक़ी पसंद रोशन ख़्याल माण्हुनि खे नामंज़ूर आहे। असां हुनजी भरपूर मज़म्मत था कयूं ऐं जेकॾहिं इहे धुरियूं इहो सम्झनि थियूं त बाबा इन क़िस्म जे कारवायुनि सां, जेलूं भरण सां, जमहूरियत ते दाव लॻाइण सां जेकॾहिं माण्हू ख़ामोश थी वेंदा त इहे भुलियल आहिनि। इहे 70 सालनि जी तारीख़ में सदाईं हिननि जी इहे कोशिशूं रहियूं आहिनि, पर हिते अॼु बि आवाज़ बुलंद आहे, अॼु बि हक़ ऐं सच लाइ जदोजहद थिए पई। असां ईमान मज़ारी ऐं हादी चट्ठा जी फिलफोर आज़ादी जो मुतालबो करियूं। ईमान मज़ारी ऐं संदसि घरवारे चट्ठा साहिब जी गैर क़ानूनी गिरफ़्तारी ऐं उनखे इंसानी हक़ जी भञकड़ीअ खे करे उनखे सज़ा ॾिनी वई आहे। असां हैदराबाद जा वकील सख़्तु लफ़्ज़नि जी मज़म्मत कयूं था ऐं अॼु तव्हां इश्तिहार रिकॉर्ड करायो आहे त इहा गैर क़ानूनी जेको आहे असां इन जी सख़्तु मज़म्मत कयूं था।